नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ मलूक मोहम्मद महर में कुंभर बिरादरी जी मौज़ शख़्सियत जीलानी जमायत जे मक़ामी अॻवान हाजी शमीर कुंभर जे लाॾाणे बाद संदुस रूह खे ईसाले सवाब पहुचाइण लाइ ख़ैरात जी मानी कई वई। ख़ैरात जी मानी में सियासी समाजी सहाफ़िन ऐं कुंभर बिरादरी जीलानी जमायत जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते संदुस पुट चनेसर खे पग बदिराई वई। पग जा वर पीर ताज हुसैन शाह जीलानी जे फर्ज़ंद ज़मान शाह जीलानी ऐं ॿिनि ॾिना। इन मौक़े ते चनेसर जो चवणु आहे त आउं पंहिंजे वालिद जे छॾियल मिशन खे जारी रखंदुसि। जीलानी जमायत ऐं बिरादरी जे माण्हुनि जे ॾुख सुख में गॾु रहंदुसि। हाजी शमीर कुंभर साहब असांजी जमायत जो हिकिड़ो असासो हो ऐं असांजी जमायत जो ख़ासि तौर ते कुंभार बिरादरी जो ख़लीफ़ो बि हो ऐं असांजी जमायत लाइ तंहिंखां सवाइ पंहिंजी तमामु घणा सुठा कम बि कया। अलाह साईं उन्हनि खे मग़फ़िरत अता फ़रमाईंदो ऐं उन्हनि जा पुट आहिनि पुठियां उन्हनि खे चनेसर कुंभार साहब खे उन्हनि जी बिरादरी उन्हनि खे नामज़द कयो आहे उन जी पग जे लाइ। असांजूं दुआऊं उन्हनि सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह अलाह साईं इन्हनि खे हिमत ॾींदो त हाजी साहब जी जेका लेगेसी आहे उन खे पाण खणी हलंदा। इंशाअल्लाह अलाह साईं इन्हनि खे हिमत ॾींदो। असांजूं दुआऊं ऐं असांजूं हर तरह जो साथ उन्हनि सां गॾु आहे। असांजी बिरादरी लाइ इंतिहा हिकिड़ो सरमायो हो। उनजो जेको सॼी ज़िंदगी जेको आहे उहा असांजे लाइ हिकिड़ी मशाल राह आहे। उन पंहिंजी सॼी ज़िंदगी में ग़रीब माण्हुनि लाइ पाण पतोड़ियो ऐं असांखे हू उन वाट ते जेको आहे वठी हलियो जंहिं वाट ते जेको आहे असांजी कुंभर बिरादरी जी बहितरी नज़र आई। ऐं हमेशह असांजी बिरादरी ऐं बिरादरी खां हटी करे जेकॾहिं हिकिड़ो आम इंसान जे हिसाब सां ॾिसूं त हर कंहिंजे ॾुख सुख में हू शामिलु थियण वारो माण्हू हो। हुन कॾहिं बि कंहिं ग़रीब मिसकिन खे तकलीफ़ में पोइते न छॾियो ऐं उन जी जेका सॼी ज़िंदगी आहे उहा असां लाइ हिकिड़ी अहिड़ो सबक़ु आहे जंहिंखे असीं जेकॾहिं वठी हलूं त इन में असां सभिनी जी बहितरी आहे। असीं अॼु जेको आहे साईं मरहूम शमीर ख़ान जे तॾे ते आहियूं ऐं असीं इहा दुआ था कयूं त अल्लाह ताला जेको आहे उन जे औलाद खे जेको आहे इहो हिकिड़ो विछोड़ो बर्दाश्त करण जी जेको आहे तौफ़ीक़ ॾिए ऐं जेको आहे असीं इहा बि जेको आहे उनजे औलाद सां उनजा जेके पुट आहिनि उन्हनि सां इहो असीं तवक़ा था रखूं त उहे पंहिंजे वालिद साहब जी उन वाट ते उन कदम ते हलंदा ऐं जेको आहे बिरादरी लाइ इंसान ज़ात लाइ उहे ई कमु कंदा जेको हुनजो वालिद साहब उहो मिशन अध में छॾे वियो। अमीर कुंभार असांजी बिरादरी जो इंतिहाई मोज़ुस मोतबर इंसान बुरदबार ऐं वॾो जाखोड़ी इंसान हर वक़्तु पंहिंजे बिरादरी जे लाइ पंहिंजे कुंभार कम्यूनिटी जे लाइ उन राति ॾींहुं उन लाइ जाखोड़ कई ऐं ख़ासि करे शमीर कुंभार जूं ख़िदमतूं असांजी जीलानी जमायत जीअं दरगाह हज़रत पीर नूरुं शाह जीलानी सांगरो शरीफ़ सां वाबस्ते रहिया वॾी अक़ीदत रखंदड़ हुआ। जीलानी जमायत जे लाइ ऐं जीलानी जमायत जो असांजे सिंध जो कुंभार बिरादरी जो पाण ख़लीफ़ो बि हुयो त जीलानी जमायत जे लाइ असांजी कुंभार बिरादरी जे लाइ हिन वठि जे दौर में अॼुकल्ह जी नफ़्सा नफ़्सी जी हिन आलम में वॾो हिकिड़ो नुक़सानु आहे, वॾो हिकिड़ो सानियो आहे जंहिंखे बदिलण जे लाइ वॾो टाइम लॻंदो। ऐं अॼु असां जे तॾे ते आहियूं संदसि पोयरनि सां दुख में बराबरि जा शरीक आहियूं। संदसि पुटड़ो चनेसर कुंभार खे अलाह सां हिमत ॾींदो। हुनजो जेको छॾियल जेको मिशन आहे उनखे पूरे करण जे लाइ हू भरपूर पंहिंजो किरदारु अदा कंदो। असीं हुनजे ख़ानदान सां हिकु भेरो वरी दुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं दुआ आहे त अल्लाह पाक शमीर कुंभार खे जन्नत अल फिरदौस में आला मुक़ाम अता फ़रमाए। आमीन। तमामु वॾी हाजी साहब जी कमी पूरी बिरादरी जे लाइ ऐं सुठनि अखरनि में हिनखे यादि कयो वेंदो। कुंभार बिरादरी जे मसइलनि में अॻिते हो ज़िम्मेवारी विधी वई आहे बिरादरीअ तरफ़ां जीलानी जमात जी तरफ़ां ऐं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि जेको मिशन हुयो हाजी साहब जो उनखे पाए तकमील ताईं रसायां ऐं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि इंशाअल्लाह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।